नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा भरिसां ॻोठ अला वसायो इलाइक़ो में गुज़िरियल राति देर सां पिस्टल जी गोली मथे में लॻण करे 25 वर्ष जो नौजवान खलीक वल्द मोहम्मद रमज़ान लाखो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जितां कराची रेफर कयो वियो। कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नौजवान फ़ौत थी वियो आहे। नौजवान जो ओचितो फ़ौत थियण करे वारसनि में रोज़ राड़ो पइजी वियो आहे। नौजवान खे गोली लॻण गुजारत बणियल आहे, जंहिंजो कारण मालूम न थी सघियो आहे। ॿिए पासे पुलिस वाक़े वारे हंध तां पिस्टल समेत हिकु ॼणे आकिल खोसे खे हिरासत में वठी छॾियो, जॾहिं त पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल नौजवान मूजिबि फ़ौत थियल नौजवान मुंहिंजो दोस्त हो ऐं पिस्टल साफ़ कंदे इन खे गोली लॻी ऐं पिस्टल मुंहिंजी आहे। असां ॿई दोस्त हुआसीं। मुंहिंजो पिस्टल खोले फ़ौती नौजवान साफ़ करे रहियो त अचानक गोली फायर थी इन जे मथे में लॻी। मुंहिंजो इन में को बि ॾोह कोन्हे। पुलिस मूजिबि इन हवाले सां वधीक जांच करे रही आहे। वारसनि सां बि मुसलसल राब्ते में आहे, जॾहिं त वारस नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ भिटशा जे रोलर हेल्थ सेंटर खणाए पहुता, जिथे माइटनि ओछांगियूं ॾेई रोईंदा रहिया ऐं वारसनि मूजिबि नौजवान जी फ़ौतगी बाबति फ़िलहाल इहा कुझु बि नथा ॿुधाए सघनि। असांजो नौजवान असां खां विछड़ी वियो। आख़िरी इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।